नए वीडियो में मेहर के बारे में डिस्कस कंदासीं। मेहर शहर की तारीख़, मेहर शहर की आबादकारी कॾहिं खां थी आहे, मेहर शहर जो है उहो कंहिंजे नाले पुठियां आहे। छा इहो सिंपली जीअं असां पढ़ूं था मेहर इहो ई आहे या इन जे पोयां को शख़्सियत या किरदारु आहे? हीउ शहर कॾहिं आबाद थियो उन हवाले सां असां कुझु ॼातींदासीं। मेहर में जेको मशहूरु मेहंदी जे हवाले सां आहे ऐं माए जे हवाले सां आहे, असां उन्हनि शयुनि खे बि डिस्कस कंदासीं त मेहंदी मेहर जी कॾहिं खां ऐं कीअं मशहूरु थी ऐं उन प्रोसेस कहिड़ो आहे उहो ॾिसंदासीं। ऐं माओ जेको आहे उहो कंहिंजो प्रोसेस थिए उन हवाले सां बि असां शहर जे मुख़्तलिफ़ माण्हुनि सां डिस्कस कंदासीं। ऐं मेहर कॾहिं खां आबादकारी थी आहे ऐं मेहर जो जेको घंटाघर आहे मशहूरु उन हवाले सां डिस्कस कंदासीं। तो खोड़ सारियूं शयूं आहिनि हिन वीडियो में। इनशाला तव्हांखे तमामु घणी मानाखेज़ जेका आहे ॻाल्हियूं लभंदियूं जेके तव्हांजे ज़हन में न हूंदियूं त मेहर जी तारीख़ खे असां हींअर खोले रहिया आहियूं। ऐं इन हवाले सां असां हींअर डिस्कस कंदासीं मोहम्मद अली शाह जंहिंजी पैदाइश बि मेहर जी आहे, त उन खां पुछंदासीं त हुन नंढे हूंदे खां मेहर खे कीअं ॾिठो ऐं मेहर जे ककोल जे बारे में हुनखे थोरी घणी मालूमात आहे जेका हुनजी नंढे हूंदे जी यादाश्त आहे। त अचो त मोहम्मद अली शाह सां इन बारे में डिस्कस कयूं था। ककोल में ऐं उन जे बारे में तव्हां छा चवंदव? ककोल खे तव्हां कीअं ॾिठो ऐं इन जी ककोल जी जेको माना ईअं खणी चइजे उरूज उहो तव्हां कीअं ॾिठो असांखे ॿुधाइजो। मेहर शहर त हिकिड़ो हिनमहिल वॾो थी वियो आहे, दिल्ली जे हक़दार आहे। त असांजी पैदाइश आहे 74 तक़रीबन 88 खां वठी असांखे जिस्मानी शऊर पैदा थियो आहे। 1988 खां वठी असां मेहर शहर खे ॾिठो आहे, घुमियो आहे। ओॾी महिल पोज़ीशन 88 खां वठी तक़रीबन 90 ताईं 94 95 ताईं त पोइ वियो ऐं तमामु सुठो हुन में पाणी बि हुयो, हुन में का शेर या नेकर या गंदगी न हुई। ऐं ॿई पासा किनारे जा हुन में वण हुया, टालियुनि जा वण हुया, निमनि जा वण हुया। उन्हनि ते असां जड़ बि ॾींदा हुआसीं ऐं उन्हनि ते चढ़ी ककोल मां गुल बि ॾींदा हुआसीं। ऐं हिन पासे चाहे जो ॾाकिणियूं हूंदियूं जंहिंमें माना हिंदी असांजी बिरादरी जेके आहिनि उन्हनि ते इबादत जा ॾियारा ईंदा हुआ त इहे उन्हनि जूं औरतूं हिन ॾाकिणनि जा हेठि लही ककोल में बीह करे ॿिया छॾियूं हुयूं। पंहिंजी रस्म जे हिसाब सां कमु कंदा। अच्छा साईं, जेको मेहर नालो आहे छा इहो को शख़्स हुयो या का औरत हुई ऐं इन नाले जे पोयां जेको आहे सो तव्हांजे वॾड़नि खे छा ॿुधो आहे ऐं तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे? ॿुधंदा था अचूं त काफ़ी मेहर में छा आहे जो मां तव्हांखे ॿुधायो न त 2000 खां ताईं उहो मेहर खे उरूज आयो आहे, यानी की 99 98 ताईं मेहर खे तक़रीबन उरूज न हुयो। 2000 खां पोइ मेहर जो उरूज थियो आहे। मेहर वॾी थी आहे, मेहर में ॿाहिरि ॼमा हुयूं गोल्ड जे हिसाब सां लॻी आया। 2010 में ॻोल्हाई, 22 में ॻोल्हाई, माण्हू ते रहिजी ऐं शहर खे वधाइण लॻा। मेहर नाले जे बारे में तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे? असांजे तक़रीबन मेहर जी औरत आहे, हिंदुनि जी औरत हुई, उनखे असल में मेहर नालो अथसि। मेहर सही, उन जे नाले सां उहा हिकु सोशल औरत हुई, हिंदुनि जी हुई। उनमें को फ़र्क़ु न रखंदी, मुस्लमान या हिंदुनि में फ़र्क़ु न रखंदी। हुनजी मदद कहिड़े क़िस्म जी मदद कंदी हुई। शहर में खूह ठोठाइण ककोल किनारे ते खूह हूंदियूं हुयूं, उन मां असां पाण बि पाणी भरियोसीं मथियुनि ते। उहे उन मेहर औरत जी माना ककोल में जेके बि माना पंहिंजी हिंदुनि जी रस्म जे हिसाब सां जेके बि ककोल ते ॾाकिणियूं कयूं रहियूं ऐं उन्हनि खे सहूलियतूं ॾियारियूं, मुस्लमाननि खे घणी सहूलियतूं ॾियारियूं। अच्छा, मेहर असां ॿुधो आहे त हुनजी मज़ार बि आहे ऐं जॾहिं हिंदू आहे त पोइ हुनजी मज़ार रखाई आहे पंहिंजी, उन बारे में असांजे माना जेसि ताईं ॿुध में आहे त उहा हिकु औरत हुई ऐं बाइफ्लाक बातनि मतिलबु
कम वारी औरत हुई इन जे करे हुनखे माना दफ़नाए वियो जो मुस्लमान बि हुया हिंदू बि हुनखे माना दफ़नाए वियो अच्छा मेहर जी मज़ार आहे कि किथे उहा वाज़ियो न आहे या नई शइ आहे? हिंदी रोड सां पुरानी कोरट अच्छा पुरानी कोरट सॼी आहे हुनजे पासे में मेहर जी कबर आहे जेकी असां नंढी ॾिसंदा था अचूं उहा अंदरि त खस्ता हाल में आहे अच्छा मालिकी न आहे जेकी मालिक थी वञे मेहर शहर जी आहे मेहर नालो आहे जेको उनजी अच्छा मेहड़ में जो घंटा घर आहे उहो तव्हां हुनजो आवाज़ु ॿुधो नंढे हूंदे? साईं बिल्कुलु ॿुधोसीं पोइ चङनि मन साल ॿुधायो छो त एतिरी उमिरि न आहे एतिरी ॿुधो बिल्कुलु हुते आवाज़ कलाक खां पोइ घंटि वॼंदो हो उहो ॿुधोसीं ऐं मेहड़ जी मेहंदी तव्हां कीअं ॾिठी? मेहड़ में ॿुधूं था त चोफेर मेहंदी जा वॾा जेके चौधारी मेहंदी घणी थींदी मेहर शहर जे चौधारी नंढो शहर मक़बूल थी वियो ॻोठ टाइप शहर हुई आबादी एतिरी न हुई त चौधारी मेहंदी हुई उन जे हिसाब सां हिते मेहंदी जा कारखाना मेहंदी थी वञनि था सही बिल्कुलु मशहूरु आहे ऐं साफ़ सुथरी आहे ऐं देसी आहे ऐं तव्हां नंढे हूंदे कहिड़ियूं क़ौमूं हिते ॾिठियूं जेके शुरूआती क़ौमूं आबाद हुयूं मेहड़ में? ऐं शुरूआती पुराणी क़ौमूं हिंदू सिख पंजाबी पंजाबी बि तक़रीबन सुठी आबादी हुई काफ़ी हो कराची में पंजाब काफ़ी मौजूदु आहिनि हिन महिल बि मौजूदु आहिनि पंजाबी बि हुया सुमरा बि हुया सैयद बि हुया ये काफ़ी क़ौमूं आहिनि तव्हांखे ॿुधायूं न त 97-98 खां पोइ मेहर जी पहिरीं मदीना कॉलोनी छॾिबी आहे मदीना कॉलोनी ठेबा रोड ते आहे पहिरीं कॉलोनी इहा ठही उन खां पोइ माना शहर में आबादी वधणु लॻी न त थोरो मक़सूद शहर हो नंढो शहर हो